ज़वार महरम अली जलबाणी ऐं ग़ुलाम मुर्तज़ा जलबाणीअ पारां ज़वारनि जे मान में शानदार आजाणे जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें आजाणे खे वधीक ख़ूबसूरत करणु, रंग भरणु ऐं महिमाननि खे मान ॾियण लाइ संदसि शानदार महिमान नवाज़ी सां गॾु थधिड़ी मौसम जी आजियां लाइ सुघड़ कचहरीअ जो पिणु एहतमाम कयो वियो, जंहिंमें सिंध जा भलोड़ सुघड़ शरीक थिया, जिन में फ़क़ीर मंठार बुघियो, गौराम फ़क़ीर, गुलबेग जमाली, मोहम्मद क़ासिम डायरी ऐं ग़ुलाम मोहम्मद संजराणी शामिल हुआ, जिन सींगार ॾोर बेत ऐं ॻुझारतूं पढ़ी आजियाणे खे चार चंड लॻाए दाद वसूल कयो। इन मौक़े ते मेज़बान ज़वार महरम अली जलबाणी ॻाल्हाईंदे चयो त ख़ुशियूं मल्हाइण ऐं दावतूं करण जा कई तरीक़ा हूंदा आहिनि, पर असां मुहबती मेड़े सिंध जी सूंहं सुघड़ कचहरीअ खे तरजीह ॾिनी आहे। हिन चयो त कचहरीअ जो असुलु मक़सदु ज़वारनि खे आजाणो हो, जेको ताज़ो मूं सां गॾु सफ़र में हुआ, जिन जो मान वधाइण लाइ इलाइक़े जूं मौज़ शख़्सियतूं पिणु घुरायूं आहिनि, जिन में जानी पिताफ़ी, बिलावल मला, असद चना, पीपल्स यूथ जो मोहसिन अली लाखो, सकन प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, अब्दुल हक जलबाणी, ग़ुलाम अब्बास मक्सी, तौसीफ़ रहमानी, साथी खान जलबाणी, इमाम अली कुंबर, अली रज़ा जलबाणी, लियाकत कानियो, मोहम्मद हसन चांडियो शामिल हुआ। आजाणे में महिमाननि खे अजरक उन हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।